अस्सलाम वालेकुम नाज़रीन, तहांजे पंहिंजे पसंदीदा प्रोग्राम वटसठ में आवां जो मेज़बान मिस्टर पोपट खान। नाज़रीन, अॼु असांजे स्टूडियो में जेको मेहमान आहे उहो सिंध जो मशहूर मल पहलवान आहे, जंहिं पंहिंजी सॼी ज़िंदगीअ में कॾहिं बि मल खटी नाहे। सो अचो त उन जी नाकामीअ बाबति उन ख़ुदि खां पुछूं त उन जो छा राज़ आहे। साईं अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। साईं, सब खां पहिरियां तव्हांखे असां पंहिंजे प्रोग्राम वटसठ में जलीका था चऊं। ठीकु आहे साईं, सब खां पहिरियां तव्हां पंहिंजो इस्मी गिरामी त ॿुधाइजो। इस्मी गिरामी माना साईं, नालो पंहिंजो ॿुधाइजो। नालो सजण। अच्छा, सजण तव्हांजो नालो। जी जी जी। साईं, तव्हां मशहूर आहियो त तव्हां नाकाम मल रहिया आहियो, तव्हांजी नाकामीअ जो सबबु छा आहे? बाबा नाकाम मां कोन रहिया, मां जे चाहियां त हथ मल वाणा जो वञी करे पर मां मल पाण ॾींदो आहियां। इन जे करे त ग़रीब पहलवान वेचारा अचनि किरा भाड़ा मूं वटि हूंदा आहिनि कॾहिं न अचनि त उन्हनि खे वरी मल ॾियूं न ॾियूं त कमाइनि उहे जेके पैसा इनाम मिलनि उन्हनि खे हथु खयूं हलिया वञनि। उन में सी तव्हांखे कहिड़ो फ़ाइदो थींदो त तव्हां उन्हनि खे मल ॾींदा आहियो? फ़ाइदो मूंखे इहो थींदो जॾहिं मलाकड़ो ख़तमु थींदो आहे त सभु मल वरी उतां किथे जिते बि रिहाइश हूंदी आहे उते वञी हिसो कंदा। माना असली राज़ इहो आहे जंहिंजे करे माना तव्हां मल ॿिए खे पाण हथ सां। हा हा हा। हाणे ॾिसो हाणे मां तव्हांखे ॿुधायां, हाणे शेर मीर बार सां बि मां लतीफ़ जे मेले ते मल विड़ियुमि। अच्छा, जेको शेरे सिंध जे शेर हा हा उहे मल पोइ इहो कन में चई छॾियांसि त मल तूं हाणे जाए बाक़ी इनाम में वधि। साईं, तव्हां किथे किथे मल विया आहियो? सॼे पाकिस्तान में। अच्छा हा, कश्मीर में भी माना उते कुश्ती वारे सां भी मां मल विड़ियुमि। अच्छा, हू माना कुश्ती विड़ंदो तव्हां वरी मल इहो कीअं माना कमाई थी? इहो ईअं त माना चैलेंज कबो आहे न। चैलेंज चवंदो छा चवंदो आहे अंग्रेजी में? हा, चैलेंज। हा, त हुनखे मां चयो त बाबा तूं पंहिंजे हिन जो कारीगर आहीं पहलवान आहीं त मां वरी पंहिंजे फन मल जो पहलवान अचु त ज़ोर आज़माई कयूं। चई त मल, मां चयो मल त मल कुश्ती बुश्ती पाण कोन्हे ठकाव करायोमांसि। अच्छा हा, पर मल खां सवाइ ॿी का रांदि ॿियो को मशगलो तव्हांजो रहियो आहे? न कोई कोन रहियो मशगलो। मल पहलवान या त बबू मल ई विड़ंदो, ॿियो कहिड़ो मशगलो। सही। हींअर तव्हां केतिरा शागिर्द पैदा? 250 खनि शागिर्द आहिनि, जंहिंमें करीम बख़्श मंगन हाल टॉप ते आहे। अच्छा, उहो माना पहिरें जोड़ जो पहिरें जोड़ छो उहो बि ॿाहिरि विड़ंदो आहे? ॿाहिरि मां अमेरिका में। अच्छा हा हा। हाणे ॾिसो न माना अंजलिना जोली ऐं अंडरटेकर ऐं जानसीन हा। हाणे इन्हनि सां मां मल विड़ियुमि। पर अंजलिना सां न, उहा माई उहा फिल्मनि में माना। पोइ उते हिनखे वॾनि वारनि वारो अंडरटेकर उते बि थो रड़ियूं करे ओ इहे छा रांदि कुझु हुनजी पंहिंजी अंग्रेज़नि जी रांदि हुई जेका, त मां बि उते वयुमि त मां चयोमांसि त अचो मूंसां। तव्हांजा दोस्त तव्हांजे हाराइण में ख़ुशि छो थींदा आहिनि? बाबा ख़ुशि त हुनखे ख़बर आहे नी त माना इनाम त उहो वधि मिले थो नी, खटायां हारियां त ख़ुशि छो न थींदा उहे। पोइ ॿुधायां थो पियो ठका पियो हीअं फेराए अंदरों जाठो ॾही टेकर खे थक जो करायो मां त उते त मिटी त कोन हुई न। सही। हा, उते हुयो छड़ो हेठो माना ईअं फर्श ठका जो करायो मां ॾंद ॾिजी वियो। अच्छा, उते ई भॻा आया वॾा पहलवान आया, जीअं आया त अची पाणी ॾींदो हाउस ना पोइ त मां निकिरण वारी कई। हुनखे त वॾी ताक़त आहे। पोइ कीअं? ताक़त जी ॻाल्हि कोन्हे न, ताक़त तव्हांखे त अजीब ॻाल्हि। हिकु त ईअं माना हवा सां उॾामी वेंदे तूं फूक ॾियां त एॾो सनो माण्हू ताक़त विढ़ंदी आहे ऐं हुनमें हुनर हूंदो आहे। हाणे हुनखे हुनर न हुयो, ठका करायो। तव्हांजो जेको उस्ताद आहे मल में, छा उहो बि ईअं हमेशह हाराईंदो? न मुंहिंजो उस्ताद साईं शमन शाह कॾहिं न हारायां। हा, तोड़े बि मूंसां बि पर कएं, पर मां त खणी हुनखे कोन मारे सघियुमि। पोइ जेको आहे सो इहो ठका जो थी वियो त उहो उस्ताद मुंहिंजो उहो हुयो सॻे वधो। हा। अच्छा, माना मेलनि मलाखड़नि खां सवाइ ॿिया जेके इवेंट थींदा आहिनि उन्हनि में बि तव्हां विड़ंदा आहियो? इवेंट माना उन मेलनि मलाखड़नि खां सवाइ बि जेके प्रोग्राम थींदा आहिनि या सकाफ़त खाते वारा कंदा आहिनि या कोन कंदा? बाबा इहो त सवाल ई कोन्हे को। हाणे जॾहिं मूंखे माना हर जाइ ते घुराईंदा आहिनि त बाबा हा एवॉर्ड बि ॾिनो मूंखे
वकील आला से तो मुझे अवार्ड ॾिनो छाजो अवार्ड बि त कमाल आहे नी त सॼी ज़िंदगी हिन महिल हाराई आहे उन जो अवार्ड हुनखे ॾियो माना इहा ॻाल्हि तव्हांजे लाइ बाहिस फ़ख़ुर आहे छो अवार्ड त आहे न बाबा खटण जो बि अवार्ड हारण जो बि अवार्ड सही था हाणे हिकिड़ी ॻाल्हि त ॿुध तूं मां वेठा महिल त माना हिकिड़ो त किरंदो न हिकिड़ो त ज़रूरु हारींदो नी पोइ हिन में को आहे पाण हारण में सही तव्हां रिटायरमेंट खां पोइ हाणे छा कंदा आहियो मां हाणे पंहिंजे शागिर्दनि खे महिल सेखारींदो आहियां अच्छा जेलनि में वञी संदरा बदिराईंदा संदरा वरी कन में चई बि छॾ पोइ त अंदरि हणजांसि अच्छा हा कई बख़्श खे हाणे मां शमन शाह जे मेले ते विड़ायोमांव धकु लॻी पियो ॾाढो कोन खटी सघियो बहरहाल उहो चङो हाणे तव्हांजो रिटायरमेंट खां पोइ गुज़र सफ़र कीअं थो थिए बाबा गुज़र सफ़र इहो शागिर्द जेके बि उते मेलनि में कमाइनि था नी उहो हिसो पती ॾींदा आहिनि हा वधीक हाणे राज़ न खोल छॾे न ॻाल्हि खे बसि हिते हाणे टीवी जो प्रोग्राम आहे वरी इहो बसि अच्छा अॼु खां हिन दौर में जेको असां मेलनि ते ॾिठो आहे मां बि महिल जो पाण बि शौक़ीन आहियां मुंहिंजा आपा ॾाढा विढ़ंदा हुआ ठीकु आहे साईं अॼु जेको ज़ोर आज़माई ज़ाहिरी त थिए थी हा वट सठ रड़ियूं पर माना महसूसु ईअं थींदो आहे त चखर ॿियो आहे इहा ई त ॻाल्हि आहे अच्छा इहा जेका तव्हांखे ॾिसण वारे खे सम्झ में न ईंदी उहो कन में असां हिक ॿिए खे चई छॾींदा आहियूं महिल ॾियणी आहे वठणी आहे बसि अच्छा माना अॼुकल्ह माना तक़रीबन इहो ई बाबा इहो आहे न इहे रास जो ॻाल्हि में छॾी ॾियूं ॻाल्हियुनि खे बसि न जेकॾहिं अदा इन्हनि ॻाल्हियुनि खे छॾे बसि मां वधीक तोसां महिल जे बारे में अॼु नथो ॻाल्हायां जेकॾहिं तव्हां चाहींदो त उहे कटे छॾींदा न न न को कुझु कोन्हे बसि एतिरो ई काफ़ी आहे एतिरो काफ़ी आहे अच्छा तव्हां आख़िर में को जेके नवां सिखनि था मल पहलवान उन्हनि जे लाइ को पैगाम ॾियणु उनजे लाइ पैगाम इहो मां ॾींदुमि त जे लिङनि में सत हुजे न त मल सिखनि न त जंग वॾी पवनि त हाणे ठहंदी कोन हाणे वरी उहो सही आहे त डॉक्टर हाणे हुन में इन जे करे सोचे सम्झी ऐं पोइ पहलवानीअ जे हिन में हथु विझनि ईअं न अचनि सही तव्हां त साईं घटि में घटि को सुठो पैगाम ॾियो सिंध जे जेको आहे सो क़ौमी रांदि आहे क़ौमी रांदि आहे त मां भला छा चयोमि नी त विढ़नि भले पर पहिरियों ताक़त उहो बर्जिस्ता त हुजनि न हाणे तूं भले वठे या तिबिरा न न बिल्कुलु मां उहा ॻाल्हि त पहिरियों तूं त नथो विढ़ी सघे न पोइ इहा ई ॻाल्हि आहे त माण्हू हुजे त को मज़बूत हुजे उहो विढ़े वञी हा उहो विढ़े बिल्कुलु उन खुराक बि करणी पवंदी बाबा उहा थींदी उहा पाण जेको हुन मल हूंदो उहो पाण खुराक पंहिंजी इन सां गॾु साईं प्रोग्राम जो वक़्तु बि पुॼाणी ते पहुचे भले पहुचे इन में मूंखे का परेशानी कोन्हे सही सही जी नाज़रीन तव्हां मल पहलवान जूं ॻाल्हियूं ॿुधियूं ऐं उन घणा जेके राज़ बि फाश कया ऐं कोशिशि कंदासीं त उहे तव्हां ताईं न पहुचायूं इन सां गॾु प्रोग्राम जो वक़्तु पुॼाणी ते पहुचे थो इंशाअल्लाह वरी ॿिए महिमान सां गॾु WhatsApp प्रोग्राम में हाज़िर थींदासीं तेसीं ताईं इजाज़त ॾींदा अल्लाह भाई Subscribe to our channel Wafa Dildar Creation.